अवल अलाह वलीम आलालम जो धणी अवल अलाह वलीम आलालम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे जिनी सुख नाहे को चारण से चइजन जिनी सुख नाहे को चारण से चइजन रुञ राह पुछनि कुल्हनि मथे कीनरा। सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में नमस्कार हुजे, दुआ हुजे साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशगवार गुज़रंदो हुजे, हर ॾींहुं अव्हांजो इल्म में गुज़रंदो हुजे, हर ॾींहुं अव्हांजो हुनर में, हर ॾींहुं अव्हांजो सुठी सोहबत में गुज़रंदो हुजे। ऐं वक़्त ऐं हालतूं पोइ मौसमूं इहे त तब्दील थींदियूं रहंदियूं हुजनि, हालात पोइ ॿियनि मुल्कनि सां गॾोगॾु पोइ पंहिंजे घर जा हाल, पोइ दुनिया जो हाल, इहो सभु कुझु अव्हांखे हुजे मालूम। पर उन सां गॾोगॾु पोइ फसल जी ॻाल्हि, पोइ सुठी ॻाल्हि, पोइ तालीम जी ॻाल्हि, पोइ हुनर जी ॻाल्हि, पोइ इनाम जी, पोइ एवारंड जी, पोइ गुरबत जी ॻाल्हि, इहा बि हर जाइ ते मशहूरु हुजे। असां वटि थोरी महांगाई थींदी हुजे त बसि वाको पइजी वेंदो हुजे त ॻाल्हि माना ॻोठनि ताईं पहुची वेंदी हुजे। पर असां वरी चवंदा हुजूं बाबा तालीम जी ॻाल्हि हुजे, उहा वरी पहुचंदी न हुजे, अलाए छो माना इन नियापे खे अव्हां एतिरो सुस्ती सां वठंदा हुजो। हा, जीअं खंड महांगी थिए त घर घर वाको थी वञे त खंड महांगी करे छॾी हुजनि, अदा कणिक जो अघु न हुजे, अदा हे न हुजे। पर सुठियुनि ॻाल्हियुनि में अव्हां वरी इहो बि चवंदा हुजो त दुनिया में तालीम अदा कीअं हलंदी हुजे, दुनिया जा माण्हू कीअं गुज़ारींदा हुजनि, असां कीअं गुज़ारींदा हुजूं। असांजा बालक पढ़िया न हुजनि, इहे हेॾा सारा थी विया हुजनि, वेठा हुजनि, इहे ईअं ई रुॻो असां बि रहिजी विया हुजूं, हीअ बि रहिजी विया हुजूं, अघ बि न मिलंदा, हे हो त बालकनि खे पढ़ाईंदा हुजूं, थोरो इहो सेनसी कमु त सिखी पवंदा हुजनि। हा, एतिरी त हुननि खे ख़बर हुजे त छा थियो हुजे, हाणे दुनिया में छा हुजे। हाणे जीअं सोन हुजे, सोन त माना आसमान ते ॻाल्हियूं कंदो हुजे, जे लहे त बि ग़रीब खे फ़र्क़ु कोन पवंदो हुजे, जे चढ़ंदो हुजे त बि ग़रीब खे हाणे फ़र्क़ु कोन पए। हा, हुनखे फ़र्क़ु मिॾे में पए, पोइ ॿियूं शयूं महांगियूं थी वेंदियूं हुजनि, पोइ कॾहिं तेल महांगो, पोइ भाॼियूं महांगियूं, पोइ ॿियूं शयूं, हाणे टमाटो महांगो थियो हुजे त माना झर जंग शहर में ॻाल्हि पुॼी वई हुजे, उन ते इहे ट्रिक ट्रोक ॻाल्हियूं इहे सभु ठहंदियूं हुजनि। पर हुनर ऐं तालीम जी ॻाल्हि वाहण वस्ती जंग जर पहुचणु खपंदी हुजे, तॾहिं वञी ॻाल्हि थींदी हुजे। ऐं उहे ॾह माण्हू हुजनि जेके ॻाल्हि ॻणींदा हुजनि, चवंदा हुजनि तालीम तालीम अदा बसि तालीम, हुनर 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 बसि अदा हुनर, माना इहा ॻाल्हि अव्हां पहुचाई हुजे जर जंग, सम्झो अव्हां वॾो कमाल कयो हुजे ज़िंदगीअ में। भली अव्हां भितूं महल कहिड़ा बि ठाहे छॾियो, पर चवंदा हुजनि अदा महल ठहियलु हुजे पर अंदरि हाल न हुजे त पोइ महल जो कहिड़ो हाल। सो माण्हू खणी सॼो भली कहिड़ो बि तयारु थियलु हुजे, तालीम न हुजे माना पोइ उहो अधु, पोइ सहुर जो बि अधु, पोइ चवंदा हुजनि दुनिया में ॻाल्हाइण लाइ बि अधु। पर जेको पढ़ियो लिखो माण्हू हुजे, ॿियो न त हिसाब पाण करे, लिखे पाण, ॻाल्हि सम्झे पाण, अख़बार पढ़े, टीवी ते ख़बरूं ॿुधे, पोइ दुनिया जी ॻाल्हि ॿुधे त उनखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी हुजे, माना त उनजी का न का अहमियत छा पर वॾी अहमियत हुजे। ऐं चवंदा हुजनि त इल्मु इंसान जी टीं अखि हुजे, ॿ अखियूं पंहिंजूं, इल्मु टीं अखि, माना टीं अखि सहूर वारी हुजे। पर मुंद मौसम बि मटिजी चुकी हुजे त हाणे मुंद मौसम मटिजी वञे, हाणे खाधनि जी मौसम अचे, घर में सुबुह सुबुह जो नेरनि कंदा हुजो, नेरनि सां गॾोगॾु वरी अव्हां पंहिंजे कमकार असांखे किथे बि वेंदा हुजो त वरी को न को कपिड़ो लटो खणंदा हुजो, मथे सां ॿधंदा हुजो, न हवा जो बदिलजणु माना पोइ तबियत ख़राबु। पोइ हींअर इहो ॾिसो त डेंगी जो केॾो रुझान हुजे, मलेरिया जो केॾो हुजे, मलेरिया काहिजी पई हुजे, डेंगी बि झड़ी काहिजी पई हुजे, बीमारियूं ॿियूं बि केतिरियूं काहिजी पियूं हुजनि, माना घर में जे हिकिड़ो माण्हू बीमार त सॼो घर जड़ वरितो पियो हुजे, माण्हू ॾुखियो थी पवंदो हुजे। दवाऊं महांगियूं, डॉक्टरनि जूं इहे जेके फीस वठनि इहा महांगी, वरी जंहिं डॉक्टर वटि वञ रस लॻी पई हुजे त माण्हू हीअं कयो वीचारो लॻो वेठो हुजे, मरीज़ खे तकलीफ़ लॻी पई हुजे। हाणे जॾहिं लंबर अचे
उन लंबर सां गॾोगॾु अवां केतिरा बि परे हुजो का गाॾी कयो कंहिं लारीअ में वठी वञो त बि माण्हूअ जो एॾो ख़र्चु थिए जो ग़रीब माण्हू जो महीने जो ख़र्चु जेको घर लाइ रखे उहो मरीज़ ते पूरो थी वेंदो हुजे, वरी कंहिंखां घुरे कंहिंखां कर्ज़ु खणे माना पोइ बीमारियुनि जे वर चढ़ी वेंदुसि। इन जे करे पंहिंजे घर खे साफ़ सुथिरो रखंदा हुजो, जेको पाणी पियो हुजे मच्छर थींदा हुजनि उनखां बचाव कंदा हुजो, धूओं कराईंदा हुजो, पोइ इहो म्यूनिसिपल वारनि खे चवंदा हुजो, पोइ DHO खे चवंदा हुजो, डॉक्टरनि खे इहो चवंदा हुजो बाबा जंहिंखे वाउंट ॾियो अवां उमेदवार चेयरमैन हुजनि उन्हनि खे चओ बाबा धूओं कराए ॾींदा हुजो, मच्छर खाई वेंदा। पर गॾोगॾु माल वटि जेको हुजे उहो बि धूओं कराइणु ज़रूरी हुजे। पर उन सां गॾोगॾु प्रोग्राम जी शुरूआति थी वई हुजे, सो प्रोग्राम में यूट्यूब हुजे, मेहरान TV एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल हुजे, उनखे अवां सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो, ऐं पोइ उन सां गॾोगॾु वरी शेयर बि कंदा हुजो, कमेंट बि उन में करे छॾींदा हुजो। गॾोगॾु फेसबुक ते पेज हुजे मेहरान TV एंटरटेनमेंट फेसबुक ते, उनखे अवां फॉलो कंदा हुजो, उते बि खोड़ सारियूं शयूं पयूं हुजनि, अवां वञी ॾिसी सघंदा हुजो, उनखे फॉलो कंदा हुजो, उते बि शेयर कंदा हुजो, कमेंट कंदा हुजो। सो हाणे प्रोग्राम जी शुरूआति थी वई हुजे, सो कल्ह खां वठी ॻाल्हि हलंदी हुजे त जेके असांजा तारीख़ी किरदार हुजनि, सुहिणा किरदार हुजनि, जीजी ज़रीना जी जीअं असां ॻाल्हि करूं त हुन हिकिड़ी उस्ताद वारो किरदारु अदा कयो हुजे, हुन अदाकारा वारो किरदारु अदा कयो हुजे, उन सां गॾोगॾु हुन जेको हुजे रेडियो ते ड्रामनि में कमु कयो हुजे, साईं सालिम मोहम्मद शाह सां हुन रेडियो ते कमु कयो हुजे, उन्हनि ड्रामनि में TV ते जेको हुजे ड्रामनि में कमु कयो हुजेसि, वरी राग जे दुनिया में बि जीजीअ कमाल कयो हुजे, वरी सियासी समाजी जेके कम हुजनि उन में बि जीजी अॻु भरी हुजे, माना औरतुनि खे हिमथाइणु, सुजाग करणु, पोइ मौसीक़ी ॾांहुं वठी अचणु, उन सां कचहरियूं करणु, ॻाल्हियूं करणु, कमाल जा किरदार असांजी हिन सुवारी सिंध ते बि थी गुज़रिया हुजनि। सो अॼु प्रोग्राम जे शुरूआति में बि जीजी ज़रीना जो आवाज़ु रखंदा हुजूं, सो जीए लतीफ़ जीजी ज़रीना वाह जो ॻायो हुजे, सो हलंदा हुजो लतीफ़ साईं जे अंगण ते, जीए लतीफ़ ॿुधंदा हुजो जीजी ज़रीना खां, उनखां पोइ वापसि अचूं त फ़ोन कॉल ते बि अव्हां सां खोड़ सारी कचहरी करूं। वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, तूं तन तनी सी कट, तूं तन तनी सी कट, ओॾा आॾे पखड़ा। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां प्रोग्राम रामू राधा में, ऐं रामू राधा जी रिहाण अव्हां जे ख़िदमत में संछर या आचर त सुबुह को 10 खां वठी 12 ताईं हलंदी हुजे, ऐं हिन में अव्हां सभु फ़ोन कॉल वसीले ज़रिए अव्हां शामिलु थींदा हुजो, कचहरी कंदा हुजो, ॻाल्हियूं कंदा हुजो, दुनिया जूं ॻाल्हियूं कंदा हुजो। पर अॼु आचर जो ॾींहुं हुजे, मोकल हुजे, बालक बि घर में वेठा हुजनि, सभु कीअं हुजो, ठीकु हुजो, तालीम में अॻु भरा हुजो। हलो साईं गुलाम हैदर नवाब शामा। नवाब साहब नालो पंहिंजो ॿुधाईंदो हुजी। सर गुलाम हैदर ख़ास केली नवाब शाह। गुलाम हैदर ख़ास केली नवाब शाह खां यको गैर हाज़िर लॻो पियो जी ख़ास केली साहब, वरी अॼु फोन लॻे ई नथी तव्हांजी। हाणे अॼु त फोन लॻी वई हुजे त असां त खणी वरिती हुजे। अॼु फोन लॻी, महिरबानी सर, महिरबानी, तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे सर। इहे मोहबतूं हुजनि अव्हां जूं। नवाब साहब कहिड़े इलाइक़े में वेठो हुजी? सर सोसाइटी, नवाब शाह में सोसाइटीअ में वेठो हुजे। हा साईं, नवाब साहब जी सोसाइटी वापदा कॉलोनी। हा, इहो जेको स्टेडियम हुजे न जे अॻे पासे सोसाइटी हुजे, स्टेडियम जे भरिसां सफ़ा सर। हा इहो एसकाइज़ ऑफिस जे वेझो हुजे। अचो न सर, नवाब शाह तव्हांजी ख़िदमत कयूं। नवाब साहब खे वाह जो घुमंदो हुजां, ईंदो हुजां तोसां, वरी पोइ सोसाइटी में मिलंदो हुजां। सर इहो हिकिड़ो गानो कलंदर जी धमाल ॿुधणी। कंहिंजी? हलो खुश्क जी धमाल कलंदर जी। वाह वाह, ज़रूरु 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 ॿुधाईंदो हुजां, वॾी महिरबानी हुजे। लख कुर्ब नवाब साहब खां ख़ास केली साहब फोन कई हुजे,
उन त फोन कई हुजे हे माई मासी हूर ॾे वई हुजे वञी राधुल वेही रही हुजे ओ राधुली ओ मासी हूर ओ इन सदोरीअ खे तेरे घर मोकिलींदी हुजी सुबुह सुबुह सां बसि इहो खंड जे चपटीअ जो बहानो करे ॾांहुं आई हुजे अचे हाणे मासी हूर खे वटि वञी वेही रही हुजे हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां था अदा मेरा खान जुड़े हो खड़े मां अदा भली करे आजी खुश चाक चङो भलो तबियतूं हां बहार अदा जे खाते मक्खन माखी अदा बुसरे खाता मज मक्खन माखी अॼु त से माना हर ॾींहुं तूं बुसरियूं खाई मखण खाई पोइ मूंखे हिते माना बुधा जे फांसी गान बुधा जे गान हाज़िर 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 अॼु करे नेरन करे सफ़ा दो स्पीड में हुजे काॾे वञिणो हुजे जा ॿनी ॿार त सुबुह सां माण्हू पर अधो प्रोग्राम जो इंतज़ारु करे शामिल थींदो हुजे अदा महराब लख कुर्ब मोहबतूं अदा मोहबतूं आहियूं अदा महराब हलो अदा वाले सलाम अदा केरु कहिड़े शहर खां अब्बास सिद्दीक़ सोहा खान शाद ॻाल्हाईंदो जलाल चांडे जो कलाम तो ॿुधायो साईं छा ॾाढा इंतज़ार में वेठा आहियूं प्रोग्राम डेली ॾिसूं था बा तोखे वाह वाह वारे मुबारक दा ठीकु ठाक आहे न तकिड़ो आहे मुसाफ़ ख़ुशि आहे दुआ दुआ तव्हां ख़ैर चङो भलो हुजे तबियत पार हुजे साण ने सिद्धी शार ॻाल्हाईंदो बलोचिस्तान खां वाह वाह सही यादि तव्हां सिंध जा ख़ैर सां तव्हांखे यादि कयूं था डेली बाबा ख़ैर आहे न साईं अवा तव्हांजूं मोहबतूं पाण ॿाहिरि हुजऊं हाणे अव्हां जो असांजो रिश्तो अहिड़ो हुजे तव्हांखे इज़त ॾे हिकिड़ो जलाल चांडे जो महरूम जो ॻाल्हामड़ो थो ॿुधायो साईं वाह वाह असांजो दिलि ख़ुशि थींदो साईं सही अव्हां जी दिलि ख़ुशि करे त असां कमाईंदा हुजूं अल्लाह तव्हांखे इज़त ॾे रब पाक बा तव्हांखे इज़त ॾे भलो प्रोग्राम हले थो अबा प्रोग्राम ज़बरदस्त मरवेदार आहे साईं वाह वाह ॾाढी महिरबानी हुजे तव्हांजी साईं ॻाल्हि वणंदी हुजे ई अदा हा हा यार ज़बरदस्त तूं पंहिंजो को ॻाल्हियूं ॿुहारियूं ॿुधाए छा हाल आहे छा अहवाल आहे बसि ख़ुशि हो साईं असांजो जो हाल पेश पिरिया नाल अव्हां जे साम्हूं हुजे इहो ई हाल हुजे अल्लाह ख़ैर करे सिंध सुहारी ॾे वाह आमीन मोहबत अल्लाह ख़ैर करे अब्बा महिरबानी अदा तुंहिंजी महिरबानी असांखे मिड़ई ॿुधाए सही मोहबतूं इहे अव्हां जूं कुर्ब अव्हां जा राणा मुंहिंजा भाउ मुंहिंजा अदा बलोचिस्तान वारा लख कुर्ब पोइ असां बलोचिस्तान ऐं असां बलोचिस्तान वारा असां हिकिड़ी ॻाल्हि सम्झूं अबा हो असांजा ॿाहिरि असां हुन जा ॿाहिरि सो असां त इहो असांजी हुजे मोहबत खां विचां रुॻो पुल मोहबत वारी बाक़ी असीं गॾिया पिया हुजूं जहिड़ो खीरु खंड हुजूं असां पाण में हिक ॿिए जो एतिराम हिक ॿिए जी सकाफ़तुनि जो एतिराम पर फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां साईं हामिद अली खोसो लाड़काणो शहर का भली करे हुजे अदा लाड़काणे वारा हामिद खोसो भा छा हाल हुजे ठीकु चङो भलो तबियतूं बहार अल्हम्दुलिल्लाह साईं अल्हम्दुलिल्लाह ख़ैर ठीकु ठाक ख़ुशि आहियो त बि ठीकु आहे सभु पूरी टीम ख़ुशि आहे सभु ख़ैरु लॻो पियो हुजे सभु टीम बि ख़ुशि हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि अदा साईं ॿियो ख़ैर अल्लाह कंदो तव्हांजी पूरी टीम ख़ुशि हुजे तव्हां ख़ुशि हुजे रामो रहंदा जुड़ी आबाद हुजे वाह वाह इहे कुर्ब हुजनि प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो इहे कीअं रंगड़ा मेहरान टीवी ते रामू राधा जा रंग लॻंदा हुजनि साईं सभु प्रोग्राम मेहरान टीवी जा ज़बरदस्त VIP हलंदा आहिनि असां शौक़ु ॾिसंदा आहियूं वाह वाह मेहरान टीवी अव्हां जो पसंदीदा चैनल हुजे साईं कुझु नाला जे खणंदासीं कुझु असांजी फरमाइश ॾियाराइजो साईं नाला खणंदा हुजो असां बीठा हिन लाइ हुजूं तव्हां नाला खणो असां मथे ते रखंदा वञूं अल्लाह साईं तव्हांखे आबाद कंदे साईं मुंहिंजो नंढड़ो आहे साईं जवाद अली हमाद अली हाउ ऐं बिलावल आहे साईं फराद आहे ऐं साईं समीर आहे सिराज आहे ऐं सभु लाड़काणे वारा पाड़े वारा जेके ॿाहिरि दुनिया में ॾिसंदा हुजनि उन्हनि सभिनी जा नाव हा न सो इहे मोहबतूं हुजनि लख थोरा हुजनि अव्हां जा थोरा मथोरा मूं ते मारवड़नि जा हाय थर में जेतिरी वारी आया बि घणेरा सो मारवड़नि जा थोरा जेके हुजनि उहे कहिड़ा गणबा हुजनि उन्हनि जूं इहे मोहबतूं हुजनि प्रोग्राम खे सूंहं बख़्शींदा हुजनि ॾिसंदा हुजनि फोन कॉल कंदा हुजनि कचहरी खे गुफ़्तगू खे पोइ असांखे सॼी ॻाल्हि खे पर हिकिड़ी फोन कॉल हलो हलो
हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा केरु कहिड़े शहर खां अदा? तुंहिंजो ख़ातिम अदा जेकबाद वारा छा हाल आहिनि? भौतार ख़ुशि आहियां? अबा कान्हे इहो नालो असांजो फ़कीर रामू बागड़ी हुजे बाबा भवतार आऊं कोन हुजांइ बेली। साईं भौतार त हाणे असां वॾे खे चवंदा आहियूं भौतार आहिनि। न बाबा आऊं नंढड़ो माण्हू सही हुजां वॾे वारी पग ॿधण पोइ इहो कमु ॾाढो ॾुखियो हुजे भाउ। साईं जाहिल माण्हू पढ़ियल ग़रीब बि मुतबर थी। बसि ॿियो ख़ैरु हुजे। कल्ह फोन कॉल त अध में ॻाल्हि छॾे वरी मूं चयो अलाए काॾे मसरूफ़ थी वियो हुजे। साईं मां ॾिनो बला जे हथ में पोइ हाणे मां चयो हाणे जीअं वणे अधे सां पंहिंजे सां ॻाल्हाए। सही आहे मोहबतूं असांजे भाॼे जूं अलाह तोखे ख़ुशि दुनिया में अमन अमान बि क़ाइमु थी विया आहिनि। बाबा अमुन जी ॻाल्हि हलंदी हुजे असां दुआ करी हुजे माना हाणे इहा ॻाल्हि तो वारी वधी हुजे ॻाल्हि। अॻे त साईं सीअं अञा बर में हुया हाणे त सीअं निर्वार थिया अलाह ताला ख़ैर करे। इहे मोहबतूं बद दुआ कर अमुन वारी ॿोली आहे खणंदा हलो अमुन थींदो हुजे भाईचारो थींदो हुजे। साईं हक़ीक़त में छा थो की औलाद कान्हे छा? हो तव्हां सम्झ न ॻाल्हि कल्ह वाकई। सो इहे मोहबतूं क़ाइमु हुजनि त अमुन ई अमुन हुजनि। इहा ॻाल्हि तव्हांखे असांखे सम्झणु खपंदी हुजे। कर ॿी का शादी कर न काथे का औलाद वठ पाण जहिड़ो को पढ़ियल लिखियल माण्हू समझदार कढ। सलाह सभु सां अहिड़ी ॾींदो हुजे रूह ख़ुशि करे छॾियो हुजे पर हाणे हे पाड़े में वेही हुजे मोटी ईंदी हुजे ख़बर पवंदी हुजे त पाण ॿिन्ही सां जहिड़ो कंदी हुजे। वॾी महिरबानी लख थोरा। इहो कल्ह बि ॻाल्हि कई हुजे जे टमाटनि जो फसल पोखींदो हुजां त पोइ त बीमार ठाहींदो हुजां पोइ उन में वॾा कम। सो हाणे तव्हां गानो ॾिसंदा हुजो अधे फरमाइश कई हुजे शाज़िया ख़ुश्क जी धमाल हाय हाय। सो इहा धमाल ॾिसंदा हुजो पोइ आउं वरी मासी हूर जे दर ते वञी सॾु कंदो हुजां राधुलीअ खे बि त ईंदी हुजे घर में। हाणे इहा जा खंड जी चपटी वठण वई हुजे अधु ॾींहुं त उते वञी सॼो ईअं गुज़ारे छॾियो हुजे। सो तव्हां धमाल ॾिसंदा हुजो मोटींदा हुजो त अञा खोड़ सारी कचहरी कंदा हुजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खेवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीनन अव्हांखे ईंदा हुजनि पसंदि। ऐं अॼु आचर जो ॾींहुं हुजे जेके बालक हुजनि घर में हुजनि ऐं ख़ासि करे जेके असांजूं भेनरूं हुजनि जेके बालकनि खे तयारु करे स्कूल मोकिलींदियूं हुजनि उहे अॼु सुकून कंदियूं हुजनि पर बालक किथां सुकून करणु ॾींदा हुजनि। का से हेॾे का हेॾे के उथण में को नाश्तो जेको हुजे ठारे छॾियो हुजनि पर हिकिड़ी फ़ोन कॉल वठंदा हुजूं। हलो सो अधो जे सर अचे सोई सो इहो जेसिताईं बालक उथंदा हुजनि हेसिताईं नेरनि ठरी वेंदी हुजे पर हेॾां रामले बाजा नेरनि ई न कई हुजे। ओ राधुली हाणे मासी हूर जूं तूं बि जूं कढण वेही रही हुजी अलाए छा हिन खां त चङो हुजे अफ्रीका मोकिलींदो हुजे त उन्हनि वीचारनि जूं वञी जूं कढंदी हुजी। सुबुह सां मासी रे तयारु थी वई जड़ी सनमाने जी कनात थी वई हुजी। सुबुह सां जड़ो शादीअ में वई हुजी छा जो कपड़ा लट्टे खमण सोचरो पाइंदो हुजे या वरी तो जी इज्जत हुजे के ब्राह्मण जी जेका जनानी हुजे माई खे कपड़ो ॾिस कहिड़ो लॻो पियो हुजे माना तुंहिंजी इज्जत हुजे तुंहिंजी ले थींदी हुजे भले खिसे में त कोई ना हुजे। हा मुंहिंजे लाइ त तूं हे खणी ईंदी हुजे इहो हे सामान खणी हुजे जे हिनखे थोरो पर बि आउं पाण ई कंदो हुजांसि ठीकु हुजे। सोभा अवां जिते बि हुजो सो राब्ते में त ज़रूरु हुजो फ़ोन कॉल करे छॾियो ऐं ॻाल्हियूं बि ज़रूरु अवां वंडींदा हुजो। ॻाल्हियुनि वंडण सां गॾोगॾु जेका ॻाल्हि इहा हुजे त जेके मोहबतूं हुजनि मोहबतुनि विरहाइण में पर अहिड़ी जेका जनानी हुजे उहा वञी वेही रहंदी हुजे
कमकार छॾे घर जो कमु सुबुह सां ॾिस कहिड़ो कमु सॼो हुजे सुबुह सुबुह तोखे चाह ॾिनी हुजे तोखे लोलो ॾिनो हुजे हुन खां पोइ थां ठिकर धोतो हुजे फरियो ॾिनो हुजे माण्हू कंहिंजे कमु ईंदो हुजे या चङी ॻाल्हि हुजे हाणे लोलो काऊं हुजां जो हेतिरो लोलो ॾेई वियो जीअं राति जी बचियल मानीअ जो अधु खाधो हुजे अधु राति हुजे हाणे गिह में सेके ॾिनी हुजे गिह में सम्झ जहिड़ो ताज़ो फराटो थी गयो हुजे हा तो गिह में सेके जेको जहिड़े हथ सां ॾिनो हुजे रखे हली वेझे ईअं खाईंदो आहे ॼण लाई खाईंदो हुजां हाणे पाण खे जो निभाग हुजे 30 तप हुजे 10 चकर उथारिया हरामण अञा थोरो छॾींदी हुजे रली के थोरो मथां विझंदी हुजे ऐं मच्छरदानी लॻी पई हिन खे ना खोलींदी हुजे पाण खे बरो हुजे हा मच्छरदानी हाणे मच्छरदानी विझी माण्हू वेठे सुम्हंदो हुजे ऐं पोइ वारी ॻाल्हि जेका हुजे पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हलो अदा केरु कहिड़े शहर खां था अदो वियो हुजे फोन कॉल वारो सो भाई हो नंबर मिलाईंदा हुजो न त ज़रूर अवां फोन कॉल कंदा हुजो सभिनी जे फोन कॉल जे इंतजार में सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं उभे पर बिठा हुजनि हा बीठा त ज़रूर हुजनि पर ॻाल्हि इहा हुजे त कमकार सुबुह जो सवेर पर हेड़ी जे वांदी वञी वेही रहंदी हुजे ॿिए जे घर त पोइ सम्झो त इहो मसलो वञी किथे पहुचंदो वञे माण्हू खे ॿिए जे बि कम पर हिकिड़ी फोन कर हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था आज़ाद मरी चक नंबर 50 तां अदा आज़ाद छाल हुजे चक नंबर वारा ठीकु हुजी चङो भलो तबियत बहार सभु ख़ैर लॻो पियो हुजे अवां ठीकु हुजो चङा भला गुड़ वारी चांहि ठाही हुजे गुड़ वारी चांहि ठाही हुजे किटली त हिकिड़ी हेॾे बि मोकिलींदो हुजे नेरा ना वेठा हुजूं अच्छा खाधा बि खाईंदा वञो तिर खाओ तिरनि जा बोणीडा ठाहिया हुजनि जा हा गुड़ जा ना कोन ठाहिया हुजनि थोरो मौसम ठीकु पोइ ठाहींदासीं भला तो घर को असांजो वात पाणी करणी थो हुजे न पाणी कोन कंदासीं तव्हांखे खाराईंदासीं बिल्कुलु कॾहिं ईंदा त कयो असां घर दिले न हाणे असां वरी ॿिनि तिरनि जे बोणी डलना वरी असां वञूं एॾो पंधु करे एॾो किरायो भर सम्झ ॿार मना रोआड़ींदो हुजे असांखे जहिड़ो रोआड़ियो हुजे खाजा बि खणी वञो खाजनि जो मौसम आहे हींअर हा खाजा बि खणी खाजा पोखींदो हुजी था हा खाजा पोखींदा हुजूं तिर पोखींदा हुजूं त बसि पोइ हींअर ले तुंहिंजी हुजे दादा असांखे फौजिया जो गानो ॿुधाईंदा हुजो फौजिया जो हा ज़रूर ज़रूर वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं हा सो हुन सां मोहबतुनि सां गॾो गॾु वरी जेके रंग हुजनि प्रोग्राम में उन्हनि रंगनि खे ॾिसण सां गॾो गॾु जेको हुजे अवां पंहिंजी ॻाल्हि इलाइक़े जी ॻाल्हि मौसम जी ॻाल्हि या सभु ॻाल्हियूं जॾहिं अवां कंदा हुजो तॾहिं वञी ॻाल्हि ठहंदी हुजे त माण्हू केॾां केॾां तूं हेॾा हलो छा हुजे हलो अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां साईं जब्बार मेतलो ॻाल्हायां सरगोदा मां जब्बार मेतलो सरगोदा खां अदा कीअं हुजो ठीकु हुजो चङा भला हुजो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो तबियत सही आहे सभु ख़ैरु लॻो पियो हुजे कीअं वक़्तु पास थींदो हुजे अदा साईं बहितरीन अलाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तबियत सही आहे हा हा सभु ख़ैरु लॻो पियो हुजे अवां ठीकु हुजो साईं तव्हांजो प्रोग्राम तव्हांजो लाइव सरगोदा में साईं सरगोदा में ॾिसंदा हुजो त कीअं रंग लॻंदा हुजनि बहितरीन बाबा बहितरीन लॻे पियो पर जेको आहे त तव्हां सां गॾु राधा बि गॾु आहे हा साईं रात धुलीअ खां सवाइ साईं घर ई उनजे करे त वरितो हुजे ॻोठा लॾे आयो हुजां हिते अच्छा अच्छा ज़िंदगी सरगोदा पंजाब वारनि खे बि तव्हांजो शो ॾेखारियां पियो तक़रीबन कमरो भरे पियो आहे पंजाबी बि ॾिसनि पिया मज़ाक हे सारे मेरे जे पिरा बैठे ने न सब नु सलाम दई मेरे पिरा साईं सभिनी खे बाबा सलाम तो जे सारू को सलाम दे रहे हाँ बाबा सब को सारा नु सलाम सब नु दादा बाबा ब मिनट रात गाल कराजो राधुले बुधंदी हुजे राधुले अदा सियालकोट मां फोन कई हुजे सियालकोट मां हां सियालकोट हां बेटा केड़ा हाल है तबियत सही है
हाँ सब खैर खैर लगे पेन दो ओ सिंधीअ में ॻाल्हाईंदा तो वरी सिंधी हुजे तो हाँ। जो वरी ॻाल्हायो हुजे हथ राखी राधा मां सरगोदा न ॻाल्हायां पियो आहियां सिंधी पर तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजो मां साम्हूं ॾिसंदो माला बचाए यारो हाँ उहे सभु ॻाल्हियूं पोइ चूड़ूं पोइ दौर पोइ बसि जॾहिं खां वठी हिन घर में आयो हाणे रामू ऐं राधा ॻाल्हायां पियो रामू ऐं राधा अदा हुते ड्यूटी ते हुजी वॾी महिरबानी हुजे अॻे त पोइ तो छो ये ॻाल्हायो हुजे वे तो मुंडा जे बस हाणे मना जेको हुजे ख़बर ई न पवंदी हुजे वे मुंडिया सियाल कोटिया वे मुंडा सियाल कोटिया अरे वो हुजे हितां जो त नौकरी कंदो हुजे तो बस शुरू थी वेंदो हुजे हे मुंडा सियाल कोटिया इहो कलाम वरी मैडम नूरजहां जो यादि अचियो हा ॻाल्हि मां कलाम हुजे हलो अस्सलाम वालेकुम मामा वालेकुम वालेकुम सलाम अदा केरु कहिड़े शहर खां ॿियो ख़ैर आहे मामा साईं हा से मामा फज़ल ॿियो ख़ैरु हुजे अवां ठीकु हुजो दुआऊं अलाह जे असां तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु हली रहियो आहे जेको ॾिसूं पिया वेठा वाह वाह ऐं इंतज़ार बि वॾो हूंदो आचर ऐं छंछरु ॾींहुं माना इहो सफ़ा इंतज़ार हुजे ऐं ॻाल्हि सॼी मालूम हुजे अव्हांखे बिल्कुलु बिल्कुलु हा वाह वाह ॿियो सभु ख़ैर हुजे ख़ुशपास हुजो हा बाबा सभु ख़ैरु अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो ऐं ईअं सलामत हूंदो ऐं ईअं पिया ख़ुशियूं विखेरींदो दोस्तनि सॼे सिंध में मामा फज़ल आचर जो ॾींहुं हुजे या छंछरु ॾींहुं हुजे या महिराण टीवी खे हूअं ई ॾिसंदा हुजो हे छंछरु मेहरान टीवीअ जो नालो ई काफ़ी आहे आहे न मेहरान टीवी जा पंहिंजा रंग ने पंहिंजी हिकिड़ी संगत आहे पंहिंजा हिकिड़ा हुननि जा रंग ई निराला निकिरा वाह ऐं वाह जेके वरी असांजा फोन कॉलर हुजनि उन्हनि जी बि ॻाल्हि ॿी हुजे आओ न सभिनी से सुठो अलाह साईं सभिनी तव्हांखे रंग लाईंदो ऐं रंग लॻल आहिनि इनशाला बसि इहा दुआड़ी कंदो जीअं वाह बसि असांखे रुगो मुमताज़ लाशा जो कलाम ॿुधाइजो मां पखी या प्यार जे इज़हार जो हाय 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 आओ ज़रूरु हाज़िर ज़रूरु हाज़िर ज़रूरु ॿुधाईंदा हुजो अदा वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो सो हाणे इहे सभु ॻाल्हियूं त पंहिंजे जाते हाणे कलाम अदेब फरमाइश कई त हाणे जलाल ॿुधाईंदा हुजो साईं अचो मुमताज़ लासारी हिकिड़े चयो त फौजिया सुमरो हाणे फ़क़ीर कहिड़ो फ़ैसिलो करे को हिकिड़ो अहिड़ो बसि हीअं वॼाए छॾींदो हुजे हा। जेको टिनि जी माना फरमाइश पूरी थी वेंदी हुजे हाणे जलाल ऐं फौजिया खे मिकस करां छा मिकस पोइ माना पोइ आपो ई कंदो हुजे बोर इहो हिकिड़ो हिकिड़े जी ॿिनि जी फरमाइश पूरी थी वेंदी हुजे न बसि पोइ हाणे वरी ईअं अॼु कंदा हुजूं रंग हिकिड़ो अलॻि रखंदा हुजूं उन खां पोइ मोटी ईंदा हुजूं अञा त असां कचहरी हा कंदा सो हिन लाइ हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़ो अहिड़ो कलाम हुजे जेको महिरान टीवी स्टूडियो जो हुजे इनखे अव्हां ॾिसो मोटी अचे वरी अव्हां जूं फरमाइशूं ज़रूरु पूरियूं छेरिया वाला मेॾा साईं गल लावी साकूं छोड़ न जावी सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो हा हा उन खां पोइ ख़बरूं हुजनि दुनिया जो ख़बरूं बि लाज़िमी हुजनि दुनियादारी जी बि माण्हू खे ख़बर चार लाज़िमी वठणु खपंदी हुजे उन खां पोइ वापसि ईंदा हुजो त राम राधा जूं ख़बरूं त अव्हां सां गॾु हुजनि खाओ
एक दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में ताल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे अदियूं हुजनि भेनरूं हुजनि भाइर हुजनि चाचा हुजनि मामा हुजनि या नंढड़ा बालकड़ा हुजनि उन्हनि सभिनीनि खे वरी वरी राम राधा प्रोग्राम में भली कार हुजे। हाणे अॼु त घर में वॾा लाॾा थींदा हुजनि मां हेॾां मचंदो हुजां त कोई वण जूं ॿ टे टारियूं पटे हल घर में त वॾा लाॾा ॻाईंदी हुजे हेॾे टारियूं मूंखे पटणियूं हुजनि वण मां उहे तूं न पटींदी हुजे। हाणे तूं हेॾे ताईं दो हुजे निपटरा हा हा तुंहिंजो असली साह सुकंदो हुजे त रामलो किथे हुजे ओ चरिया इहो हिन जे करे मूं अॼु गीत ॻायो हुजे हा 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 वरी साथ हुजे टारी हो उते छॾे इहो गीत मूं इन जे करे ॻायो हुजे हा तोखे यादि न हुजे हाय इन गीच त इन सां कोड़कीअ में आयो हुजे हल पोइ इहो तोखे यादि न हुजे हल ॻोठ वञूं त पोइ उते ॻाई तूं पर जीजी ज़रीना में इन खे बि लाॾे खे अहिड़ो ॻायो हुजे वञी थिया हुजनि खाई रह पोइ वरी उन जे यादि जो करण जो ॾींहुं हुजे तो मुंहिंजी बि दिलि चयो हुजे त अॼु छो न जीजी ज़रीना बलोच जो को लाॾड़ो हुजे जंहिंते जेको हुजे राधुल बि जेको हुजे उहो कहिड़ी अबा केरु हुजी मसूद अबा किथां आयो हुजे केरु हुजी नाद श्यामा आवाज त नंढड़े पिचकड़े जो ईंदो हुजे नाद श्यामा ॾिसां हा हा अबा के किथां आयो हुजी नाद श्यामा नवाब साहिब पोइ अबा असां हिते वेठा हुजूं खेर में हा हा पोइ हलियो ईंदो हुजी हे नंढड़ो हुजे पिचकड़ो हे दर त बीठो हुजे जो घिटी त गोल फेरियूं खाईंदो हुजे हे त खूं बखूं हे कीअं आयो हुजे बस कहजो बालक हुजे पोइ छा त कंदो हुजे न अबा नालो छा हुजे मिर्चू बागड़ी मिर्चू बागड़ी हे कंहिंजो हुजे कंहिंजो ॾीकरो हुजे अबा हे कांटेरे वारनि मां त न हुजे उनजो हुजे हा कहिड़ो हुजे लीमे वारनि मां हुजे लीमो लीमे मां न हुजे पोइ सुञाणींदो हुजे करा संगल पासे त सुञाणींदो हुजे ॻोठायो नाला खणी खणंदो हुजे लीमे मां हुजे ॻोठायो हुजे खबर मां हुजे कांटेरे मां हुजे इहो अकुल हुजे पोइ हे ॻोठायो हुजे छा पुछा त कंदो हुजे न अबा किथां आयो हुजे गोठा मां ॻोठ खां आयो हुजे ॻोठ खां आयो हुजे माना हे पहिरें सां आयो हुजे हिते माइट खणे त छॾे त न विया हुजनि न ईअं न हुजे हड़प हुजे हिन में छा हुजे बचड़ा हिन में छा कपड़ा खणा हुजनि भला हे कपड़ा खणा हुजनि को भला लॻी तो असां वटि रहण जो कमु आयो हुजे हिते रहंदो हुजे छा हा असां वटि हा पोइ हे हड़ वठंदी हुजे लाहींदी हुजे त हुजे को ईअं न थींदो हुजे हे छा ते लारीअ ते आयो हुजे फटे ते आयो हुजे पंध आयो हुजे बस ते आयो बस ते आयो हुजे बस ते अकेलो हुजे हे छा खणो हुजे ई ट्यूबा हे रांदि खिरण जे लाइ हुजे हे छाला खणो उते खां खणो आयो हुजे हा हे खणो आयो हुजे भाड़ो लारी वारे खे ॾिनो हुजे पैसा न मुफ़्त में आयो हुजे मुफ़्त में आयो हुजे हा मुफ़्त में आयो हुजे अब नालो छा हुजे मिर्चू बागड़ी नालो हुजे हाणे रामू बागड़ी मिर्चू बागड़ी राधा बागड़ी अगई असांजे घर में मनाइन हिसे जी कमी हुजे बस नालो भी सही हुजे हुजी भी मिर्च जड़ो ना पर मनाइन हिसे जी कमी हुजे छा बार सनो जेको फोन कॉल करे अदारा मोती राधुल खुश हुजी बार बच्चा खुश हुजन हाणे असां बि बार बच्चे वारा थिया हुजूं बस हे पप्पा जो हुजे ना हा
हे भई हुजे टेंगले जड़ो हुजे आवाज तो दे ये त न कंदो हुजे तो ये खड़े कयो हुजे यकदम पो हे टेंगले जड़ो हुजे तो जड़ा हुजे बाल कोड़ो पो बालकोड़ो हुजे तो पो हुजे तो एतरो जो केवल जेतरो कोड़ा कच्छते तो कुल है त खड़े कुल है त एते ना हां कुल है त खड़ी थोड़ो चक्कर जारी न कुल है ते हां कुल है ते कुल है तो वारे खड़ो हे त ये हरी दो हुजे से हां ओए है हां अरे गोतरो चक्कर जारी दो हुजे से चक्कर जारिंदो हो जां वारे कोड़ो मला खड़े ते आयो हो जा जो हाने मा मला उड़न दो ओ मला बाल कोड़ो हुजे रो न जोप विधरी पांदो हुजे अब पो हाने ये समझंदो हुजे त हे रामलो हुजे अरे मना ये समझंदो हुजे हे तो जो डिकरो हुजे हां मुझो डिकरो हुजे हां हाने थाका गड रहतो हुजे ना इनला भलो हुजे हां घर जीवन सही मठी अचे पो बन्या भरोड़ा करे कमला तोख ठिकर भीतर ठोकी दो हुजे बस हां बस पो न वो वजन बन हुजे सब बस इते ही हुजे सजो दी होजे बस ये जड़ो काऊ होजे बदा हेरो तो खड़ा दे वजन जरो ना हुजे आ पो हिते और हिन के सयूं खाराईंदी हुजे त वजन कंदो हुजे हिन के शयूं पो हिन खे मखण जो धुको हाँ? पो हवा धुको उन खां पोइ जेको हुजे माखी हाँ। पोइ हे सभु शयूं हिन खे मां खाराए हाणे तूं बुख मरी पो अब तू यो सब कुछ यो तू खाई वेंदो हुजे पो बाकी रामलीला छा बचंदो हुजे रामलो हाणे चिलरे चुंडींदो हुजे चिलर चुंडींदो हुजे हाणे तो अब लहंदो हुजे हेठ हाणे तू वेहंदो हुजे घुमंदो हुजे को ॿियो बि को कमु अचे को कचहरियूं को डांस तूं त छोकिरे जा थले कपिड़े लाइ सना हुजनि वाह जो खणो हुजे तो ख़बर खणण न ईंदो हुजे सिखूं असां बि पोइ हाणे अञा सिखंदो हुजे हा बि नालो छा हुजे घड़ी घड़ी नालो ॿुधा ही त सही नालो छा हुजे मर्चू बागड़ी मिर्चू और बागड़ी अञा ज़ोर सां कन में ॿुधाईंदो हुजे त हेठि थींदो हुजे पाड़े वारनि खे ख़बर आहे त कहिड़ो बागड़ी हुजे न पर माना हिकिड़ो चक्कर ॿियो चक्कर टियों चक्कर घड़ी घड़ी नालो छा हुजे नालो छा हुजे अब स्कूल वेंदो हुजे अञा एडमिशन कराया एडमिशन अञा थी हुजे पोइ छा पढ़ी एबीसी एबीसी पढ़ंदो हुजे भला भाई यादि हुजे ॿुधाईंदो हुजे भला ऐसे कलाम हलाए छॾूं कलाम हलाउन खां पोइ वरी हिन जी एबीसी ॿुधा हा एबीसी ज़रूरु ॿुधंदा हुजो हिन जी सो हाणे वरी हलंदा हुजो सुहिणो कलाम हुजे जलाल चांडे जो सो इहो कलाम ॾिसंदा हुजो कलाम अलावा वरी फरमास ते बलोचिस्तान मां फोन कई हुजे हुनजी रहिजी हुजे फरमास सो हुनजे लाइ हुजे जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पासे सो इहो ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं करो है असां सां मिर्चू बागड़ी बि गॾु हुजे हल हा। निकिरा हाणे हल ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ताईं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अब तूं हिते भले खेॾंदो हुजे हाणे डांस सभु कयो हुजे तूं हिते खेॾंदो फिरंदो गाना सभु भली करई हा हा हीअं हीअं कीअं करो हुजे थोरो हिते मूंखे ॾेखार वाह वाह हिते 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 हा कीअं करो हुजे ऐं ॿियो हीअं हीअं कीअं करो हुजे वाह 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 हा हा तूं हेॾा घुमंदो फिरंदो हुजे खेॾंदो हुजे त कहिड़ियूं सयूं पयूं हुजनि हिते चढ़ी वेही रहंदो हुजे हंधि छा सुम्हंदो हुजे थकिजी पियो हा हंधि छा निंड कंदो हुजे सफ़र करे अरे हींअर निंड न कंदो हुजे हलो हेलो राम खान अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजादा केरु कहिड़े शहर खां था नवाब शाह का सैयद अहमद शाह को ॻाल्हायां मिसम शाह इरफान शाह को माई भाग्य जो को बाबा गाॾो ॿुधाए को मौला हयाती ॾे माई राधा खे बि सलाम वालेकुम सलाम सलाम तव्हांखे बि खोड़ सारा सलाम ख़ुशि आहियो चाकड़ा चङा भला सभु चाकड़ा लॻा पिया हुजो तव्हां चाकड़ा हुजो सॼी फैमिली दुआ चाकड़ा अल्लाह ख़ुशि रखंदो अल्लाह पंहिंजो हित ते ईमान में रखंदई माई राधा अल्लाह ख़ुशि कंदई बाबा आमीन आमीन बस ये तव्हांजी दुआउनि जी ज़रूरत हुजे
महिरबानियूं महिरबानियूं अब रंगड़ा कीअं लॻंदा हुजनि सुबुह जो दुआड़ी बि कंदा हुजो रंगड़ा कीअं लॻंदा हुजनि हाज़िर हाज़िर बाबा हाज़िर हुजा बाबा हाज़िर वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी अब तूं छा महिमान हुजे तुंहिंजे लाइ मानी जो बंदोबस्तु कंदी हुजे राधुली मानी खाईंदो हुजे पोइ अरे हे त मथे निकिरे जो थोरो कंदो हुजे हे पंहिंजे हिन स्टेल खे त सही कंदो हुजे इहो मथे त वधे हा हाणे हीअं कंदो हुजे हिते रखंदो हुजे त हाणे हेॾे हा फोन कॉल वठंदा हुजो हलो हेलो हा बा अब खैर अबा ख़ैर केरु करे सर काबा वाड़काणे वारो ॻाल्हायां शायद चनो अदा शायद छाल हुजे ख़ुशि जी चङो भलो तबियत खैरा कपा हा ख़ैर अवां ठीकु हुजो अल्लाह जो शुक्र आहे असांखे गानो ॿुधणो आहे अबा कहिड़ो गानो ॿुधणो हुजे शमन जो ॿुधणो आहे समन जो ॿुधणो हुजे ज़रूरु समन जो गानो तव्हांखे ॿुधायां ॿियो ख़ैर हुजे न बा अब खैर अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया वॾा सुहिणा लॻो था मेरा टीवी ते वॾा अल्लाह वॾा सुहिणा लॻो था मेरा टीवी ते अल्लाह तव्हांखे हयाती ॾे ज़रा भई इहे महिरबानियूं जो ईअं माना असां सुहिणा लॻूं माना ईअं पोइ त सफ़ा ख़ुशि करे छॾियो हुजे यार सुबुह सां ॿियो खैर आहे पुछायो दुआ लॻो पियो हुजे असांखे ॿुधायो न गानो शमन में ज़रूरु समन जो गानो ज़रूरु महिरबानी कुर्ब मोहबतूं अवां जूं अबा थोरो मुंहुं बि हेॾे करे माना छा सोचींदो हुजे थोरो तूं बेड़ो छोकिरे खे चयो हुजे सदाई थधो महिमान हुजे त सो साह बि खणंदो हुजे गोॾो गोॾे ते रखंदो हुजे साह खणंदो हुजे अब टंग ते चाढ़े सुम्ही पवंदो हुजे कीअं हूअं छोकिरे मां गई साह बंद करे छॾियो हुजे हा तूं वॾो मोतबर हुजे त हीअं कर हीअं सुम्ही हा स्टाइल हुजनि हा स्टाइल हुजनि सफ़ा ईअं अब इज़त वारो हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु करे अब ख़ैर अवां ठीकु हुजे गंबट खां थो ॻाल्हायां बशीर मल खोड़ो करामत वकार मल खोड़ो तव्हांजो प्रोग्राम ॾिसी ॾाढो ख़ुशी थी थिए महिरान वारो इहो ॾाढो सुठो प्रोग्राम सिलेक्ट कयो आहे साईं अवां जूं मोहबतूं हुजनि अवां प्रोग्राम ॾिसंदा हुजो ख़ुशि थींदा हुजो वरी फोन कॉल कंदा हुजो असुल 4 चंड लॻाए छॾिया हुजनि साईं ॾाढो वणंदड़ प्रोग्राम आहे असां सभु ॾिसी तमामु ख़ुशियूं था कयूं ॾाढो असांखे इहो प्रोग्राम तव्हांखे वणे थो असां बि वॾा ख़ुशि थींदा हुजूं जॾहिं तव्हां फोन कॉल कंदा हुजो जी तव्हांजी वॾी महिरबानी अची प्रोग्राम ॾाढो सुठे नमूने सां पेश कयो था असांखे तमामु हिन प्रोग्राम मुतासिर कयो आहे बस प्रोग्राम कुर्ब मोहबतूं अवां जूं वड़ अवां जा महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी अल्लाह तव्हां ख़ुशि रखंदो आमीन बस दुआउन में यादि रखंदा कयो ऐं मालिक अवां खे बि ख़ुशि रखंदो हुजे जी महिरबानी तूं छा को निकिरे फोटो कढंदो हुजी छा फोटो कढंदो हुजी छा असां भई जरे हुन खे गोॾो मथे रखाई जरे हुन खे टेक ॾियारी को फोटो कढी भला हाणे घर में को रांदी को हुजे त भला खेॾंदा हुजो बि हाणे तो सां भला कढ़ो तूं गुॾी हुजी वठे बस ॿार खे लोॾे पूरो कयो हुजे हिकिड़ो अॻे कम चोर अब ॿियो ख़ैर हुजे चङो भलो तबियतूं ॿार ख़ुशि चाक चङो भलो मूं हथ ॿधा ॼण तोखे सी थींदो हुजे छा ॿियो ख़ैर हुजे पोइ हथ सां हीअं कंदो हुजे न बा ॿियो ख़ैर हुजे जीअं लतीफ़ ध्यानु चवंदो हुजे दुनिया जीअं लतीफ़ आओ भाउ ॿियो ख़ैर हुजे भाउ तबियतूं ॿार हुजनि सुबुह सां अब नेरनि छाजी कंदी हुजे को 2 टे खे ॿोड़ ॿुधाईंदो हुजे या को राधुली नाश्तो कराईंदी हुजे या मां 2 टे खे ख़बरूं ॿुधाईंदो हुजे बस हाणे सिधो बस बि त पोइ हिन लाइ इहो नकुल ऐं रेवड़ी त खणी ईंदी हुजी त अब रेवड़ियूं नकुल खाईंदो हुजे हे नकुल पाण हुजे रेवड़ी पतासो बि पाण हुजे सो अब हाणे वरी हलंदा हुजूं सुहिणे गीत ॾांहुं ते फरमाश कई हुजे समन मिरालीअ जो गीत सो समन जो ॾाढो सुहिणो गीत हुजे इहो ॾिसंदा हुजो हुन खां पोइ वापसि अचूं वञा अब हाणे तूं हिते निंड कंदो हुजे त असां मोटींदा
मलिकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो। हेलो वालेकुम वालेकुम सलाम हुजादा केर कड़े शहर का दा साहिब फकीर लखानो भंडारी पाटिल का चाल हुजादा हाल हुजे ख़ुशि हुजे चाक हुजे चङो भलो हुजे दयाल अल्लाह प्रोग्राम आज ट्रेन दरो बाला करो कर को मजादा जी आला जी अदा जी जी करूं हां मुझे दरो बाला करो करना है वडी मेहरबानी हुजे को सिग्नल जो को मसलो हुजे आवाज कट रोज के बारड़न के सभनी के घर भातिन के सलाम ॾींदा हुजो रोजीना के भी सलाम ॾींदा हुजो सो इन नढड़े जी ॻाल्हि हे नढड़ो ॻोठ आयो हुजे सामान खणी आयो हुजे सो हाणे हिनखे असां स्कूल बि दाख़िलो करायूं हुजे असां पढ़ लाज़मी हुजे हिनखे तालीम बि ॾियारींदा हुजो पोइ हे स्टेल हिन जा वरी असां मटे छॾूं। हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजादा केर कड़े शहर का आवाज लश्कर नसीब खास के लिए कहां का मुखातिब है ता बुधाए कुछ है भाई जाना नंढड़ो मिर्चू कुछा नढड़ो मिर्चू भी ठीक हुजे कदम तो ॾिठो हुजे छा जी जी वो आदि ॾिठो आहे तव्हांजो नंढड़ो मिर्चू ॾाढो इलाही बहितरीन सुठो आहे हां इहो अलाए नज़र नहीं तो जे अहिड़ो हुजे यकदम तो ॾिठो हुजे जी जी मूं ॾिठो आहे ॾिठो बाबा हे वॾो मिर्चू तयार हुजे ऐं सफ़ा मिर्च जहिड़ो हुजे ऐं ॻोठ खां निकितो हुजे हेसि ताईं पुॼी वियो हुजे साईं तमामु इलाही सुठो कचरा भलो पियो लॻे हा न अदा ओ अदा जी जी इहो मखण जरो त हथ करे ॾींदो हुजे त नंढड़े खे धुको ॾींदी हुजे सफ़ा कमज़ोर हुजे आओ हा जी बिल्कुलु ॾींदासीं मखण तव्हां अचो हा ज़रूरु ज़रूरु थी हुजे त सी छोकिरो अञा खंभ थींदो हुजे रामो असां जेको तो प्रोग्राम ॾिसंदा नालो हुनजो खणंदाऊं अव नाला खणंदो हुजे हा असांजो भाउ हबीबुल्ला ख़ासकर तव्हांजो प्रोग्राम ॾिसे पियो हाओ ऐं ॿिया दोस्त बि पंहिंजा हाणे इलाही पंहिंजो उतां करे वेठा आहिनि हिकिड़ो छा साईं उहो बैत तव्हांखे ॿुधाईंदो हा वाह हा जी हा ॿुधाईंदो हुजे अलीम हो कर हा जी जी आला आलम जो धणी आओ कादर पर कुदरत सी कायम आए कदीम वाह वाह वाली वाहिद वद हू राज़ को रब रहीम वाह वाह सो सारा सचो धणी चई हम्द हकीम करे पाण करीम जोड़ियो जोड़ जान वाह वाह वॾी महिरबानी लख करोड़ ठुम ठमा ठम वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हां ठुम ठमा ठम तोखे बि ईअं सम्झ जहिड़ो रांधी को मिलो हुजे हुर हरिया हीच बाबादा हलो हलो अब केर कड़े शहर का बा हलो हलो वालेकुम सलाम रोजी पहुची वई हुजी मुख्तियार ॻाल्हाईंदो हुजे ॿियो ख़ैर हुजे जी जी अब ॿियो ख़ैर हुजे ठीक हुजो हा प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो हा हा ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां सभु ठीक हुजो सलाम ॾींदा हा एबीसी त ॿुधाईंदो हुजी A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z जबरदस्त जबरदस्त हेलो जी रोजीना ने ॻाल्हायां हा रोजीना ॻाल्हाए तो बजे को नहीं करो बिठी होती बस ये फोन खसण जी देर हो जे हा ना हाँ ॿियो रोजीना ख़ैर लॻो पियो हुजे हाँ पाण ख़ैर हुजे हा असांजे बि ख़ैर लॻो पियो हुजे नेरनि कई हुजी हाँ असां बि नंढड़ो घर में आंदो हुजे इहो हाँ हा पोइ मखण त ॾाढे खे चवंदी हुजी गॾु कंदो हुजे
अच्छा आऊं तई थी हुजां मखण गॾु कंदा हुजे नंढड़ो असां जेको हुजे लिपायो हुजे हाणे हिन खे मखण खारायूं हाँ ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे बाबा सभिनी खे सभिनी खे सलाम सलाम ॾींदा हुजो हाणे तूं हे थकिजी पियो हुजे हिन लाइ को ओफराटो को पचाईंदी हुजे हाणे त ओ फराटो हिन खे ॾींदी हुजे रगो बाक़ी तूं रगो हीअं ओमासियूं ॾींदो हुजी हाणे सो हा बसि अबा ॾींहं में मानियूं घणियूं खाईंदो हुजी ब किथां ब खाईंदो हुजी ब केॾा हवींदियूं हुजनि ॿ मानियूं खाई न मूंखे खोड़ ई न लॻे ऐं से घणा दफ़ा खाईंदो हुजी सॼो ॾींहुं सॼो ॾींहुं खाई रेवड़ियूं नकुल हिन ख़बर ई हुजे घड़ी घड़ी दर्द ॾिसे मथां को वठण त न ईंदो हुजे हा हलो हलो अदो फोन वारो वियो हुजे सो हे वरी ईअं ॾिसंदो हुजे त घर खे ॾिसंदो हुजे त हे मालिकनि कुझु पचायो हुजे न पचायो हुजे हाणे पचाईंदा हुजूं गॾिजी पचाईंदा हुजूं हे मिर्चूं बाह खटांटे खे ॿारींदो हुजे हा राधल वरी लोलो पचाईंदी हुजे पोइ मिर्चूं खे खाराईंदी हुजे बसि राधल ऐं मिर्च जे आसिरे रामलो लॻो हुजे न त पोइ ॿई जण हो सेहतमंद हुजे तोखे हॾु भॻल हुजे ई बसि पचाईंदे तप वठंदो तूं वरी जेको हुजे गरो हुजे बसि हाणे ॿ मानियूं हे खाईंदो हुजे अधु हे बाक़ी मां रुॻो लोलो ॾिसंदो हुजां बसि ॾिसंदो हुजे हाणे लॻो हवा फूकींदो हुजे सो बालक मां ॾिसंदा हुजो त हे बालक जेके हुजनि अॼु जा ॿार अहिड़ा हुजनि जो पाण हलनि चलनि दुनिया जी ख़बर हे हो सभु ॾिसंदा हुजनि कम कंदा हुजनि ॾिसो मथे ते किथे वञी पाण निकिरंदा हुजनि माना इहो जई हिन ॿार जो कमु हुजे हा हे ॿार जेके हुजनि अॼु जा वॾा तेज़ हुजनि बा हलो जी अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा केरु कहिड़े शहर खां था अदा शौकत अली ब्राह्मणी फ्राम भांसदाबाद छा हाल हुजे अदा ठीकु हुजे चङा भला जी जी अल्हम्दुलिल्लाह तव्हां दादा ख़ुशि हो हा दुआ लॻी पई चवां ठीकु हुजो तबियतूं बहार हुजनि जी जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीन प्रोग्राम कयो पिया दादा वाह वाह इहे मोहबतूं आवां जूं हुजनि कीअं वक़्तु पास थींदो हुजे अदा अदा बसि ईअं ई बसि टीचर हूं पाण जी 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 हा अदा हिकिड़ी अर्ज़ु आहे जी जी ॿुधाईंदा जी अदा मुमताज़ शहर जो गानो थी वञे त हा बसि ज़रूरु थींदो हुजे वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं जिन जिन बि रामराधा खे काल कई हुजे कचहरियूं कयूं हुजनि ऐं पंहिंजूं फरमाइशूं ॿुधायूं हुजनि उन्हनि सभिनी जा कुर्ब हुजनि ऐं आचर जो ॾींहुं हुजे त बालक जेके हुजनि उहे घर में वेठा हुजनि ऐं सुभाणे अॼु जेका हुजे उन्हनि जी हुजे मोकल हुजे पर जेके ऑफिसनि मां जेके मोकल करियो घर में वेठा हुजनि ॿचड़नि सां कचहरी कंदा हुजनि उन्हनि सां हाल अहिवाल कंदा हुजनि उन्हनि सां हाल अहिवाल ओरींदा हुजनि उन्हनि सां कचहरी करे इहा ख़बर पवंदी हुजे त बालक खे सुभाणे छा खपंदो हुजे वरी स्कूल वेंदो हुजे उनजा कपिड़ा कीअं हुजनि उनजो होमवर्क कीअं हुजे इहो सभु ॾिसणो पवंदो हुजे सो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॼी वियो हुजे अॼु खां कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आर्तवार सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामो इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा सो उन सां गॾो गॾु वेंदे वेंदे हे असांजो नालो छा हुजे मिर्चू बागड़ीअ खे बि इजाज़त ॾींदा हुजो हाणे हे बि असांजे घर में हे नओं खातो असांजो भाती हुजे हा सो वेंदे वेंदे ममताज़ लासारी जो कलाम हुजे मां पखी आहियां प्यार जो सो हिन वक़्तु सिंध में हिन धरतीअ ते परे जा पखी ईंदा हुजनि कुंजूं पखी ईंदा हुजनि उन्हनि जो ख़्यालु कंदा हुजो त उहे हिन धरतीअ ते ईंदा हुजनि एॾी हुननि खे धरती वणंदी हुजे सो हुननि जो ख़्यालु कंदा हुजो वण टिण पखी पखण माण्हुनि जो ख़्यालु कंदा हुजो उन्हनि खे ईअं न झेड़ो कजे न मारजे न धारजे न उन्हनि खे विछोड़ो कजे ऐं पंहिंजे वॾनि जो पंहिंजे माउ पीउ जो अदब कंदा हुजो जेकॾहिं अव्हां खां को नाराज़ हुजे त उनखे परचाए छॾींदा हुजो छो त वक़्तु ज़िंदगीअ जो जेको हुजे उहो मुख़्तसिर थी वियो हुजे सो हुन मां इहो जेको पाण में अना हुजे उहा कढी छॾींदा हुजो भाईचारे सां रहंदा हुजो मोहबतुनि सां रहंदा हुजो सो असां मोकिलाईंदा हुजो सॾ में सॾ हुजे राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि जाॾे पेर हुजे ताॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी बोली धणियावां जे निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिन सलामत हुजे वरी अवां सां गॾु हुजो हाणे असां वेंदे वेंदे हिकिड़ो नंढड़ो असां ही करो हा लाज़मी हुजे हीअं हमारी हीअ भलारे